हमारे खसूसी एक के सरदार अली मशकमला को वेलकम करो, जैसे तो हमारा घरों सदियों तक आबाद रहेगा। थैंक यू अली मशकमला, बहुत कीमती टाइम निकाल के हमारे ग्राउंड पर इस टाइम मौजूद है हमारे शहर के सरदार अली मशकमला। वेलकम, थैंक यू वेरी मच। बहुत अच्छा लगता है जिस टाइम हम जैसे लोगों को हमारे सरदार आकर इतना अच्छा ग्राउंड पे मौजूद है। मेहमान खसूसी हमारे सरदार अली मशकमला, सरदार अली मशकमला, सरदार अली मशकमला। थैंक यू वेरी मच। असां दिल जी ॻाल्हायूं था, वेलकम था चओ सरदार अली मशकमला। प्यार हुनर साफ़ी साहब इस टाइम ग्राउंड में आए, हम उसको वेलकम करते हैं ग्राउंड पर। कैच, अच्छा कैच, अच्छा होता है, बड़ा ही प्यारा कैच, और ये खिलाड़ी आउट हो गया। हमारे प्यारे दोस्त मुख्तियार हुनर जी साईं, अॼु दौलतपुर सफ़न में जो हाई स्कूल में ही अजीम आलीशान टूर्नामेंट कराई है, उनके हवाले सां पूरा तफ़सील ॾियो। असांजा प्यारे दोस्त मुख्तियार हुनर सलीम सोलंकी साहब खां सतनि शहरनि खां टीमूं हिसो वरितो, जिनमें मोरो हो, दादू हो, सीता हुई, नवावडी मोहम्मद, दौलतपुर ऐं शाहपुर, नवावडी मोहम्मद, सतनि टीमूं हिसो वरितो, जंहिंमें फाइनल में दौलतपुर बड़ा फाइनल, बड़ा धमाका। हाणे मैच उन्हनि जो त हले थो ये पियो, बॉल भी मिस हो गई, सेहतमंद एक्टिविटी कुछ आहे छक्के जेकी लगाए, हुअणु घुरिजे। हिकु जसो हुजे हिन नौजवाननि खे सब जेके कोई एक्टिविटियूं देखने कनि था। आता है छक्के, असीं हुकूमत खां आला कुछ इख्तियारनि छक्के खां मारो, स्पोर्ट्स कुछ ख़ासि छक्के तौर ते मारो। स्पोर्ट मिनिस्टर खां इहा रिक्वेस्ट कयूं था त हिन खे हथी वठायो तमाशा ऐं यो जेके को फंड मजा हिननि खे तब आता रखा है इनाम या नौजवाननि विकेट खे गिरती फंड या ॾिना छक्के वञनि लगते त हैं। इहे एक्टिविटीज़ बरक़रार रखे। जी साईं, दौलतपुर सफ़न हाई स्कूल में जो ही अजीम आलीशान टूर्नामेंट कराई वई आहे, ऐं तव्हां स्कूल में टीचर थी रहिया आहियो, हिन वक़्तु तव्हां क्रिकेट जा रांदीगर भी आहियो, उन हवाले सां थोड़ा तफ़सीलात ॾिजो त हीअ जेका टूर्नामेंट असांजी सिंधी सकाफ़त जी रास्ता करम को गुज़ारिश कमस त ज़ाहिद करिए के हर साल टूर्नामेंट ऑर्गेनाइज कयो वेंदो आहे, जंहिंखे फौजी परवेज़ क्रिकेट क्लब जी टूर्नामेंट ऑर्गेनाइज कयो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां अॼु हिते जेके असां वटि प्लेयर्स आया आहिनि, टूर्नामेंट में सरदार अली मशकमला मौजूद आहिनि, जेके तमामु बेहतरीन जेका सपोर्ट रहिया आहिनि असांखे, तमामु जेके इवेंट इन लाइ थींदा आहिनि त प्रोवाइड कयूं, ऐं हिकिड़े जेके ग़लति सोबत में जेके वञनि था त उन्हनि खे असां गिफ्टी जी तरफ़ या स्पोर्ट जी तरफ़ माइल कयूं त जीअं उन्हनि शयुनि खां बची सघनि। जीअं त हिन दौलतपुर सफ़न हाई स्कूल में जेका अजीम आलीशान टूर्नामेंट थिए पई, उन टीम में तव्हां जो हिसो आहे, ऐं तव्हां मशहूरु रांदीगर बि आहियो दौलतपुर सफ़न जा, उन हवाले सां थोरो तफ़सीलात ॾिजो। हिकु त तमामु बहितरीन ही टूर्नामेंट जेका जेको हिकिड़े जे मुश्तमिल गुज़री आहे, फाइनल जारी आहे, ऐं असां पंहिंजे हिन कैरियर जे 25 सालनि जे अंदरि जेका क्रिकेट खेॾी आहे, अलहमदिल्ला दौलतपुर लाइ खेॾी आहे, ऐं दौलतपुर में बि हद खां मथे तमामु सुठा रांदीगर प्लेयर अचनि पिया ऐं आया आहिनि। त मां हुकूमत खां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि ऐं हिकिड़ो मुतालबो बि कंदुसि त ख़ुदा कोशिशि करे हिन स्पोर्ट्स रांदियुनि खे कुझु वधायो, ऐं रांदियुनि जे लाइ जेके बि अॻियां अॻुवाननि ते नज़रदारी कयो त स्पोर्ट्स जा फंड किथे वञनि था, स्पोर्ट्स जी जेके बि एक्टिविटियूं आहिनि उन सभिनि ते नज़रदारी थियणु घुरिजे, ऐं हीअ क्रिकेट, फुटबॉल, वॉलीबॉल जेके बि गेमियूं आहिनि सभु वधणु घुरिजनि त बहितर रहंदो। दौलतपुर जे लाइ हिकु बेहतरीन प्लेटफॉर्म आहे जेको तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं इस इंतज़ामिया दौलतपुर की टीम का
बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इतना अच्छा एक टूर्नामेंट, एक इवेंट ऑर्गेनाइज़ किया है और इस तरह के इवेंट्स हमारे शहर के लिए बहुत ज़रूरी हैं। ये ग्राउंड आबाद करने से ही हम दूसरी जो मुश्किलात हैं, चैलेंजेस हैं, उन पर काबू पा सकते हैं। जिस तरह नशा वगैरह का जो मामला है, अगर बच्चे हमारे ग्राउंड्स पर आएंगे तो इन दूसरी लत जो भी हैं बीमारियों मुश्किलात से दूर रहेंगे और उसके लिए इस तरह के इवेंट्स होना बहुत ज़रूरी है। और जो हमारे अहबाब, हल्का अहबाब के लोग हैं, जो ऊपर के लोग हैं, उनसे भी रिक्वेस्ट है कि हमारी रिक्वेस्ट है उनसे कि वो प्लीज़ आएँ, ग्राउंड को आबाद करवाएं। यहाँ पर ग्राउंड में मुख्तलिफ़ मुश्किलात देखनी पड़ती हैं प्लेयर्स को, ग्राउंड भी वो खुद ठीक कर रहे होते हैं। तो तमाम जो भी आला अहदेदार हैं उनसे रिक्वेस्ट है कि वो इस मामले में हमारी मदद करें और ग्राउंड को आबाद करने के लिए जो उनसे हो सके हमारी हेल्प करें। हम उनके लिए हर वक्त हाजिर हैं और ख़ास तौर पर मैं अपने मेहमान खुद शुक्रगुजार हूँ कि वो अपना वक्त लेकर, टाइम निकाल कर इधर ग्राउंड पर आए हैं इस हौसला अफजाई के लिए। और एक अच्छा इवेंट आज पूरे दिन में ऑर्गेनाइज़ किया गया है दौलतपुर की टीम की जानिब से। बहुत बहुत शुक्रिया सर। कम था चाहूँ जो असां ग्राउंड दौलतपुर में इन टाइम मौजूद है। थैंक यू वेरी मच मुख्तियार। सरदार अली बख्श मला साहब के असां ग्राउंड ते अचण ते वेलकम था चाहूँ। तमाम दोस्तन के वेलकम चाहूँ था। जेतरा भी असांजा ॾिसण वारा आहिनि सभिनि के वेलकम था चाहूँ। सिंगल स्कोर हुआ है नज़र गल्लू।